सही मुस्लिम में हदीस हज़रत अबू हुरैरा सही रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कन था, मदीने वाले सही फरमाया त तुफ्तहु अबवाबुल जन्नत यौमल इस्नैन व यौमल खमीस। सूमर जे ॾींहुं ऐं खमीस जे ॾींहुं इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि ते जन्नत जा दरवाज़ा खुलंदा आहिनि। छा थींदो आहे? सूमर जे ॾींहुं ऐं खमीस जे ॾींहं ते जन्नत जा दरवाज़ा खुलंदा आहिनि। फयुग़फ़रु लिकुल्लि अब्दिन ला युशरिकु बिल्लाहि शैया। पोइ जॾहिं जन्नत जा दर खुलंदा आहिनि त जंहिं अल्लाह सां शिरक न कयो आहे, कंहिं बि शइ सां अल्लाह खे शरीक न कयो आहे, इहो माण्हू हर मोमिन बानो जंहिं अल्लाह सां शिरक न कयो आहे, खमीस ते न त खमीस ते न त सूमर ते बख़्श ॾींदो। जन्नत जा दर जो खुलंदा आहिनि न, मुशरिक खां सवाइ ॿिए सभिनी खे माफ़ी। इल्ला रजुलन कानत बैनहु व बैन अखीहि शहना। पर उन माण्हू जी न खमीस ते न सूमर ते बख़्शिश थींदी जेको कंहिं ॾांहुं दिलि में बुग़्ज़ रखियूं, कावड़ रखियूं दिलि में वेठो आहे, भली सूमर अची वञे, भली खमीस अची वञे, भली जन्नत जा दर खुली वञनि, भली रमज़ान अची वञे, भली शफ़ात जा दर खुली वञनि, पर जेको दिलि में बुग़्ज़ रखियूं वेठो आहे, इन जी मग़फ़िरत न थींदी, इन खे माफ़ी न मिलंदी। वो हुकुम थींदो उन्ज़ुरू हाज़ैन हत्ता यस्तलिहा। रब फरमाईंदो छॾियोनि जेसीं वञी सुलह कनि। ए मलाइको छॾियोनि, कोन थो माफ़ी ॾियानि, कोन थो बख़्शिश कयानि, छॾियोनि त भली ठहराव कनि पाण में। जे ठही वेंदा त मां रब बख़्शे छॾींदोमांसि। जे पाण में ठहराव कयूं न, सूमर ते ई माफ़ी ॾींदोमांनि। भला जे सूमर ते न थियनि त खमीस ते पक बख़्शिजी वेंदा।